मुकाबली में भलीकार छोकरियून अजय तोहां की गड़ेन लाए घर ठारा आहेन। छातुआ तैयार आहियो? भला ही आसान शुरू कयून था। माँ कथान शुरू करियान। मान जा थी अनहन रंगन की डसो। माँ छत की सजाइन दस। ही तमाम रोशन आई जबरदस्त आहे। माँ तो आकी हक प्यारो चम्यून डेंदस। हे तून छापे करेन। माँ तैयार आह्यान। माँ बे छत सान ए शुरू कंदीस। पर माँ लोही जंजाइरून इस्तेमाल कंदीस। ओहा ही बिल्कुल ठीक आहे। आई चमी जी बदरान माँ हक कोपड़ी लटकाइंदस। छातून डजी वही न? जबरदस्त। सचपच? भला मनहंजी खूबसूरत दरेंजी फेरीमन की डसो। छा मनहंजून कारियून होंदेउन। हाँ जेको बहजी। मोन की छा शामिल कर घर जी। बराबर माँ पनहंजी चमकंदर आई शाइडोजी पैलेट कंदीस। मनहंजी गलाबी गहरजून फतियों तमाम खूबसूरत होंदियोन। हे बस शानदार आहे। केतरो जादुई आहे। वाह हाय माहक नंदड़ो नरम कालीन शामिल कंदीस। हक वहा या आराम दे कुर्सी आई गुलाबी दलवारी मेज। कजे डिजाइन शामिल कंदी। वाह वाह आई माँ सजाओ तोड़ चमड़ा रकंदीस। डसो हे वाहाई भत्तेती हैरत अंगेज लगी थो। आई इन्हें की डसो। मनहंजा कड़ा हेती बिल्कुल ठेक रंदा थी व्यो। कोड़िए जी जार वारो सूफा कोपड़ी वारी मेज आई हेक पासी वारी मेज। मथान कजे सजावत आई हेक नरम कालीन शामिल कंदी। कारो यकीनन एनी लीम की डसो। ओ च्युंगम। मान भत्ती वेंसडी जी तस्वीर लगाइंदस। रस्ती सान चाकी से कमरो पसंद देंदो। बिल्कुल। Alright. हे तमाम जबरदस्त आहे। छी माँ पनहंजी घर वापस वेंदीस। हन वेंडिंग मशीन की डसो। इंजी अंदर मजेदार मथाई आहे। एक प्यारो रट इन्हन माँ कजे। मनहंजू ख्याल आए तो मुनवटिक मुख्तलिफ ख्याल आहे। भला आचो तो डसून। हन प्यारी को से कुजाह की डसो। हे हन भत्ती तमाम बहतरीन लगी थो। एंडर छातुन कजे मठायुन चाइन थी। हे वठो हन की प्याली में वजहन दी। Thank you. मनहंजू ख्याल आई तो तुनहन की पसंद कंदे। मजेदार ना? वाह वाह छोकरियून पेरियून फ्लोर तैयार आहे। हे बिल्कुल मुकम्मल आहे। वाह अचोत अगती वधून बैडनन। माँ बावर्ची खानी लाए बह कारूचर इस्तेमाल कंदेस। औहा इन्हन काबीना की डसू कोपरियून सान गड़ यकीनन। आई अंजी भरसान है खाकी की ताबूत। बस मजाक पई करियान। अति अलमारियून आहन। हेक मेज कुर्सियून आई कजे चमचा कांटा यकीनन। वाह छात माहौल आहे। भत्ती है कदीमी गेड़ियाल। कजे वधीक शियून आई तैयार। ओ हेक चमड़ो। हेक चमड़ो असान ला है हती अचो।
वेन्सडे तोकी एक दोस्त मेली हुई आहे. अही केतरा प्यारा आहेन. आईमान पिन्हंजी लाए कजे कोक करंदेस. जबरदस्त. केडू न खौफनाक ख्वाब आहे. ही बावर्ची खानो हाई मुनासिब नाही. हन बाबत छा ख्याल आहे. हाँ, तमाम गेड़ो बेहतर आहे. मान असल में ग्लाबी काबीना ती कजे ठाहिंदस. अच्छो तो डसून. ओह, ही तमाम खूबसूरत आहे. कजे वधीक शियुन शामिल कंदे. वाह, मान हेक ज़ेन फनकार आह्यान. छाही जबरदस्त नाही. हनकी अंदर रखन दे. ओह, मुनकी है अगी पसंद आची रही हो आई. हेक मेज आई हेक कर्सी रखन दे. वाह, अच्छो तब बले की नवसारियों. तून बेहतरीन आहेन. ओ, मान मुकम्मल तोड़ती वसारी वेस. असान की है गुलाबी स्पीकर गहरजी. आई लगी थोता हन की है पसंद आयो आई. ओह, हे म्यूजिक. छोकरियों तो जो बावर्ची खानो मुकम्मल आही. ओह, हे तमाम उड़ी आवाज में आई. आई तो की यकीन लगो छोकरियों. भला असान अगती वद्दी रही आयोन. ओह ना, हे कोरियो. तरसो. अहो हाकी की नाही. टीना, मजाक नाही. वाह वाह वाह, अच्छो तो दसून. कोरियई जो जार. हाड़ी बेहतरीन पर्दा. ऐमान फौरी तोड़ती है कालिन शामिल कंदेस. खराब नहीं. तो अंजो छा ख्याल आई. ऐ मनहंजा पर्दा रंगीन मोतीन जा होंदा. हे तमाम खूबसूरत आई. दसो हती हेक दरी आही बी दरी. ऐ हेक चमकंदर कालिन पर. सजो फ्लोरंसान धकची वेंदो. जबरदस्त. तून हती छापई करे. तोरो तरसो. हे वठो. अहो तमाम मच्छे खेज आहे. ओह, मिन हंजो भरोन. छा हैन की फोरी तोड़ती वापस करर जी जरूरत आहे. भला तमाम घड़ो बेहतर आहे. मानहाड़ी तोकी डेकारेंस. भला वॉलपेपर जी गाले कजी तैन कैमरी में भत्ती यूनिकारन आई कोस कुजा होंडा. हे तमाम रोशन खूबसूरत लगी रहो आहे. अहो तो जी कोटन जी जगह आहे. तो जो खूबसूरत बस्त्रो. हैन दलजी शक्ल वारी वहाड़ी की डसो. हिक सिंगार वारी मेज. यकीनन. वाह, केत्रियोनी जबरदस्त शियून. तो की है पसंद इंदो. हाथ मिलायो दोस्त. वाह 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 टीना, मिनहंजो गहर तैयार आहे. हा हा, मान तेज है. मून की छा कर घर जी. ओ, चंद सान गढ़े कारो बस्त्रो. हे हैरत अंगेज आहे. कजे तफसील शामिल कंदी. ओ, अही जहूमर. हिक वायलन यकीनन बल्कुल तो जी बस्त्री जी भरसान. तो जो छा ख्याल आहे वेंसडे. हाँ, तूनहाड़ी यकीनन वजाई सगेन थी. दसो बटनी. अहो एन तरह हजर गहर जी. अच्छो तो दसून गहर वेंसडे लाए तैयार आहे.
ऐं एंड लाइ पढ़। सभु कजे तमामु सुठो आहे। छोकिरियूं पंहिंजी गड़ियुनि सां गॾु सुठो वक़्तु गुज़ारी रहियूं आहिनि। बटनी छा को मसलो आहे? टीना, तुहन माड़ो मज़ो न पिया करियो। Hey. ओ छोकिरियुनि की को ख्याल आयो आहे? जबरदस्त, तुहां गजी केड़ी सगो था। भले तुहां जा गहर ऐं गड़ियूं केतिरियूं ई मुख़्तलिफ़ छो न हजन। ऐं मठायूं वढ़ाई सघजन थियूं। Yummy. बहितरीन वक्त गुज़ारियो। ऐं असां तुहां खे ईंदड़ मुक़ाबले में ॾसंदासीं। अहो तमाम जल्द थींदो। खुदा हाफ़िज़।